मेड़ जी रहवासन औरत मुड़ुस पारां खंभरायल ॿारनि जी वापसीअ जी अपील कई आहे। ॿार प्रेस क्लब में साफ़ नालो ॿुधाईंदे औरत ज़हरा कमांगर ॿुधायो त मुड़ुस नज़ीर जूं 2 शादियूं थियल आहिनि। हू संदसि पहिरीं घरवारी आहे। हुन चयो त घर में नाचाकी सबबु मुड़ुस छॾे वियो, जंहिं सबबु हूअ कराची में रोज़गार करे बच्चनि जो पेट पालींदी हुई। जितां SHO मेड़ मुनीम लाड़क चढ़ाई करे ॿारनि खे खंभे वियो आहे। मूंखे पिटी कयूं हलियो वियो। पोइ मां पंहिंजो भाउ सां गॾु हुअसि। भाउ बि सफ़ा ग़रीब आहे, मज़ूर आहे, राज़ो आहे। पोइ मां कराची वियसि। उते मां पंहिंजा बचड़ा पिपरी में वञी ॾेखारिया। पिपरी ॻोठो ऐं छाटो न रोड। उते मुंहिंजा बचड़ा होटल तूं 12 बजे राति जो सुती पई हुअसि। मथां चढ़ी आई पुलिस चढ़ी आई। ॿारनि ॾिनूं कोई नंढड़ा पुट मुंहिंजा, इहे नंढड़ा मुंहिंजा पुट जेका हे मुंहिंजा वठी वई आहे पुलिस। औरत चयो त हूअ कराची ऐं मेड़ जे थाणे ते चकर काटे थकिजी पई आहे, पर संदसि मासूम पुटनि बाबति कुझु नथो ॿुधायो वञे। मां पिपरी थाणे ते पुराणो खणी वई आहियां, छाटोन ते वई आहियां, लतीफ़ शाह ते वई आहियां। मूंखे चवनि था मेहर आहियां, चवनि था कराची आहे। ज़हरा कमांगर अपील कई त संदसि ॿारड़ा वापसि कराए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk